अस्सलाम वालेकुम या अली मदद मां या महर फ़क़ीर। हिन वक़्तु साईं रखियल शाह ऐं साईं चीज़ल शाह जेके पाण में रिश्ते जे मुनासिबत सां पीउ ऐं पुट आहिनि ऐं हिक ई मज़ार में आरामी आहिनि, सो उन्हनि जे मज़ार ते बीठो आहियां। सुबुह वापसि आयो हुउसि साईं शतल शाह जी मज़ार तां। हिन शहर जो नालो मोहब्बतपुर आहे। पुलिस जी चौकी बि आहे। मज़ार माशाअल्लाह अंदरां ॿाहिरां VIP आहे। सिक्योरिटी बि तमामु सख़्तु आहे, छो जो वक़्तु वक़्तु मुख़्तलिफ़ उलियाम बुज़ुर्गनि ते दहशतगर्द तनज़ीमूं बम ब्लास्ट कंदा रहंदा आहिनि। सो अॼु दिलि चयो त हिन तरफ़ बि दीदार कजे। हीअ ॾिसो पोयां मज़ार माशाअल्लाह। हो हे ॾिस, हे विकीअ जो पुटु आहे, 24 कलाक हरकती। ठीकु आहे। हाणे असां हितां अॻिते शिकारपुर तरफ़ रवाना थींदासीं। सो मोकिलणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर साईं रखियल शाह ऐं साईं चीज़ल शाह जी मज़ार, ॻोठ सोबतपुर, ज़िलो झलमक्सी, सूबो बलोचिस्तान। ठीकु आहे। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम या अली मदद।